मुझा भाईरो अजीजो दोस्तो ऐं बुजुर्गो कुरान करीम मां 18 पारे मां सूरत मोमिनून जूं आखिरी आयतूं तिलावत कयूं। उन्हीं कुरान करीम में तिलावत कई आ जेको रहमत जो समंदर आ। सुभान अल्लाह त जो निंद्र अथव। कुरान मजीद रहमत जी खान आ। कुरान मजीद कब्र ऐं हशर जो साथी आ। बस्तियों अड़ियों मिलियूं जेके दुखी घड़ी में कम अचण वारियूं हिकु कलाम अल्लाह बियो चओ रसूलुल्लाह। जाते मिट माट दुखी घड़ी में छड़े वेंदई मन मिट्टीअ जा कब्र में विझूं सब वापस थींदई। इहो कुरान मजीद कब्र में सुहिणी सूरत वठींदो तोखे अची दिल जाए ॾींदो। अल्लाह हज़ारे माण्हू इन मुकाम में पिया हजार तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ। उहो कयूं जेको कब्र में कम अचे हशर में कम अचे। हे दुनिया वारा सब एक ॿिए जा मोड़ जा साथी आऊं। कुरान करीम अरबी मोहम्मद करीम जो तोड़ जो साथी आ। नबी जमियो आ त उम्मत याद मेराज ते दो वने त उम्मत याद ताराज़ी जे तौर ते उम्मत याद पुलसरा ते उम्मत याद पर क़यामत वारे ॾींहुं भी असांजे नबी अगे उम्मत याद हूंदी। हर नबी क़यामत वारे ॾींहुं आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे चवंदा या रब्बी नफ्सी या रब्बी नफ्सी या रब्बी नफ्सी। पर ओ नूर शाह जे जलसे में अचण वारो एड़े दर्दनाक दिहाड़े जे अंदर भी अरबी मोहम्मद करीम चवंदो या रब्बी उम्मती। ॾाढियों चओ सुभान अल्लाह। एड़े नबी सां सच्चा थियो कुरान सां सच्चा थियो। एतरा मानू न आयान जलसे जी शुरुआत इन को भी वधीक हजारन जे तादाद में आसमान को मलाइक लही आयान कुरान बुधण आयान। जो कुरान नसीब थींदो आ बख्त वारन के। वडे बख्त वारा हो जो पट ते वेठा हो। अजु दिलवारी दरी खोलियो त तव्हांजे कल्ब तऊं कट लहे ईमान तव्हां जो ताज़ो थी वञे। अजु उन कुरान करीम के ॿुधण आया हो जंहिंजी मज़ूरी चओ रब पाण ॾींदो। ॾाढो चओ सुभान अल्लाह। बख्त वारा न कुरान वारा बख्त वारा न कलमे वारा बख्त वारा न सुने नबी जा गुलाम बख्त वारा न असाब न अहल बैतन जे मनण वारा बख्त वारा उहे आहिनि जन दुनिया जे हयातीअ में पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कई। अबे अम्मा जी ख़िदमत कई। अबे अम्मा के का तकलीफ़ हूंदी त परेशान हूंदा। अबे अम्मा के पोड़प में खीर पीआरियऊं। अबे के ज़ोर ॾिनऊं। अम्मा जी ख़िदमत कयूं। बाबे के कपड़ा वठी ॾिनऊं।
अम्मा मिठीअ खे मथे ते ढकण जे लाइ रहो वठी ॾिनऊं दवा दारूं ॾिनऊं इहो अबो अम्मा दुआ जा दर खुलियल थी वॾे वक़्त वारो आहे जन जा मरी विया अबो बि वियो अम्मा अबे खे बि वञणो आहे अम्मा खे बि छो त हल हल जो जान आहे पर कमाए उहे विया जन पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कई अबो मरी वियो आहे अम्मा मरी वई आहे पोयों बचड़ा क़ुरान था पढ़नि नेकीअ जो कम था कनि क़ुरान जा जलसा था कराइनि मौलाना दुआ घुरो त सवाब असांजे अबे अम्मा खे मिले अर्ज़ करण आयो आहियां उहे जवान कमाया जन खे मिल्कियत मिली जो क़ुरान वारी असांजे नबीअ खे चई ओ मुंहिंजा सोना नबी दिलबर नबी कंहिंखे तौरेत ॾिनमि कंहिंखे इंजील कंहिंखे ज़बूर तोखे फुरक़ान ॾिनमि मुंहिंजा सोना नबी तोखे अहिड़ियूं ॿ शयूं ॾिनमि कंहिंखे बि न ॾिनमि 7 आयतुनि वारी सूरत बि फातिहा तोखे ॾिनमि अज़ीम क़ुरान भी तोखे ॾिनमि वलक़द आतैनाक सुभान अल्लाह कर वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरानल अज़ीम 7 आयतुनि वारी फातिहा सूरत भी तोखे ॾिनमि अज़ीम क़ुरान भी तोखे ॾिनमि मुंहिंजा सोना नबी हर बीमारीअ जी दवा अलग अलग आ पर जेका तोखे फातिहा सूरत ॾिनी अथमि उहो हर बीमारीअ जे लाइ इलाज काफ़ी आहे शुक्र कयो हेड़ो मिठो क़ुरान मिलियो आहे दुख ही लही आहे असांजे नबीअ खे चई वॾी मिल्कियत ॾिनी मां ववजदक आइलन फअगना सजे मके में गरीब आसूदो कयो मां कंहिंखे सोन ॾिनमि कंहिंखे चांदी ॾिनमि कंहिंखे हीरा लाल जवाहर ॾिनमि तोखे वॾे में वॾी मिल्कियत रहमत वारो क़ुरान ॾिनमि तोखे रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियुमि क़ुरान खे रहमतुल लिल मोमिनीन करे मोकिलियुमि ॾाढा चओ सुभान अल्लाह मुबारक दो ॾियां जो पट ते वेही क़ुरान ॿुधी रहिया हो मूंखे पढ़णो बि क़ुरान आहे ॻाल्हियूं मां वटि न आहिनि छो त जीअरनि ते बि रहमत थी वसे मरी वियलनि ते बि रहमत थी वसे हज़ारे मर्द मायूं मुक़ामनि में बयान क़ुरान जो आवाज़ वञे थो अॼु उन्हनि जे क़बरनि ते जो रहमत थी वसे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफाउ रहमतुल लिल मोमिनीन हिकड़े पासे ॾांहुं क़ुरान खे रहमत करे मोकिलियईं मोमिननि जे लाइ ॿिए पासे ॾांहुं क़ुरान खे शफ़ाअत बणाए मोकिलियईं दुनिया जा बीमार हो कंहिंजा दर तां खड़कायो हे हकीम क़ुरान ॾिनो तव्हां तव्हांजे सुहिणे नबीअ खे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम ॾाढा चओ सुभान अल्लाह दुनिया जा बीमार हे हकीम आयो इलाज करण सालन जी बीमारी घड़ीअ में वेंदई अचो क़ुरान ॾे हे उहो क़ुरान आहे इन में
एडी ताकत जो जबल भी डारे विझंदो आ लऊ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लराईतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। फरमाए जे कदे मां कुरान जबलन दे नाज़िल क्या जबल पुरजा पुरजा थी वञना पर मुझे कुरान जो बारू मुझे सोने नबी कयो वो असांजो नबी जे मक्के में कुरान पढ़ियो मदीने में कुरान पढ़ियो ताइफ में कुरान पढ़ियो बदर में कुरान पढ़ियो उद में कुरान पढ़ियो अजु भी वञो त मक्के मदीने जे जबलन मां कुरान जो आवाज गूंजजी रहियो। अल्लाह जल तोखे मक्को भी ॾेखारे मदीनो भी ॾेखारे मां कुरारो तोखे दुआ करण आयो आहियां अॼु कुरान ॿुधण आयो आहियां पट ते वेठो आहियां अदब सां वेठो आहियां तुझी दीद हिन कुरान में आ दुआ थो कयां मन उहा रात थी वञई जो निंड में रब महबूब मोहम्मद जो दीदार करावई। सुभान अल्लाह उन्हें नबी जी ज़ियारत थी वञई जे परावन के पंहिंजो बनायो। अल्लाहु अकबर। बिलाल हबश खां आयो पंहिंजो बणायो सुहैब रूम खां आयो पंहिंजो बणायो सलमान फारस खां आयो पंहिंजो बणायो हुजूर ॾे ईंदा विया कुरान ॿुधंदा विया कलमो पढ़ंदा विया जो नबी जा गुलाम बनवा असांजे नबी कुरान पढ़ियो आ आशिकन के भी खपे उहे भी पढ़न भी कुरान बुधन भी जो कुरान अवल कुरान कढ सुने नबी जो फरमान सदको वञा सुने सिद्धी कदम कुरान जा सबक जो वधई सुने नबी कहूं अबू बकर सिद्दीक दुकान ते कुरान पढ़ंदो उमर फारूक भेण को कुरान ॿुधो अल्लाह झुकाए विधो जो हज़रत उमर के कुरान उस्मान गनी जो कुरान पढ़दे शहीद थियो फसयकफीकहुमुल्लाह वहुवा समीउल अलीम। वड़े वा सोना उस्मान जान नई शहादत जी मंज़िल माञई पर कुरान जी दामन न छॾई। इहो दी सुनो उस्मान साईं फरमायो क़यामत वारे ॾींहुं जन्नत में मुझो रफीक हज़रत उस्मान हूंदो जंहिंखे ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो आहे ॿिनि नूरनि वारो आहे जंहिंखे हिकिड़ी न्याणी नबी ज़ैनी उहा दुनिया मां लॾे वई हज़रत उस्मान गनी रोए पियो नबी तो चए उस्मान छो थो रोए साईं जेका तव्हां पंहिंजी न्याणी मूंखे ॾिनी उहा मुंहिंजी राणी उहा त दुनिया खे छॾे वई नबी था फरमाइनि घबराए न ॿी न्याणी मां रब जे फज़ल सां मां सुहिणे नबी वटि वेठी आ त हुन जो निकाह विझी तोखे घरवारीअ वारो बणाया जी क़यामत ताईं उस्मान तू मां मोहम्मद जो न्याणो हूंदे मां मोहम्मद तुझो सहुरो एॾे मान वारा एॾो मक़ाम इन्हनि जवाननि जो उहो सुहिणो अली सदको अनाज जे नंढी उमिरि में ईमान आंदो उहो सुहिणो अली जंहिंखे अम्मा फातिमा जन्नत खातून जहिड़ी कुंवार मिली आहे सद उहा मां जन्नत खातून जेसि ताईं कदम मुबारक जन्नत में न रखंदी
तेस ताईं का औरत जो जन्नत में न वेंदी उहा मां फातिमा नबी से वडींदी हुजूर उथी बेंदा निड़ ते चुमी दींदा फातिमा तू मुझे जिगर जो टुकड़ो आए तोखे मां अबो मोहम्मद ॾिसदो आं मुंहिंजा दुख ई लही वेंदा आहिनि जो साहबा वटि भी कुरान हो आल बैतन वटि भी जो कुरान हो सोने हसन हुसैन के अम्मा फातिमा पींगे में सुमारे लोली दे भी कुरान बोली भी कुरान जो झोली भी कुरान वो हजरत इमाम हसन हुसैन 7-8 सालन जे उम्र में बई भार जो कुरान जा हाफिज बणजी जो जेस ताईं जीअरा हूंदासे कुरान जो न छॾींदासे तॾहिं त चई वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ हिन रस्सी के मजबूत करे वठो साहबा कुरान जी रस्सी वठी आल बैतन कुरान जी रस्सी वठी वलियन कुरान जी रस्सी वठी इमामन कुरान जी रस्सी वठी बुजुर्गन कुरान जी रस्सी वठी ये जमीयतुल उलमा इस्लाम वारी जमात जेका उन्हनि भी जो कुरान जी रस्सी वठी आ छो त कुरान मजीद वो रब जो कलाम आ क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे आशिक़नि लाइ रब वटि हुज्जत कंदो तेस ताईं परे न वेंदो जेस ताईं कुरान परवाननि खे चओ जन्नत में न पुॼाईंदो ॾाढो चओ सुभान अल्लाह जो जेस ताईं जीअरा हूंदासे कुरान न छॾींदासे कुरान रहमत नबी रहमत वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन हिकड़े पासे दा कुरान के रहमत करे मोकिलियई मोमिनन जे लाइ बे पासे दा शफात नबी के जहानन जे लाइ रहमत करे मोकिलियई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वो नबी मिलियो आ जेको जहानन जे लाइ जो रहमत बणजी आयो आ पंजा तो पंजा असांजे नबी परावन के भी जो पंजो बनायो आ दुआ तो कया मना उहा रात ठही जो रब तो के सोने नबी जो दीदार कराए बिलाल मारा कादियूं अमार मारा कादियूं अल्लाह अमार जी अम्मा बीबी सुमैया अबू जहल घुरायुस के हेड सेंदी उठ बियारिया दम हिक जो उत्तर मुआबे जो दखण ये हलराइंदो माए अधु अधु थी वेंदी तू जो पुट भी कुरान जा सबक नबी से वट वनी वठे तो तू भी हुजूर जे दर जी गुलामियाणी आए जवाब में छा पई चए ओ अबू जहल खान भली मारा देवार तकलीफा देवार मास हडन को जुदा करणो थी तो भली करे छड़ मां अमार जी मां कदें भी कूड़ नानी माए छो त मोहम्मद मुस्तफा को सच जो सबक वठी आई आया भली जान वने न नबी जी गुलामी छड़ींदस न कुरान जी दामन छड़ींदस मायूं थी मारियूं वञनी तू कदे आए रात ॾींहुं पादर जे ॾींहुं मोबाइल ड्रामन जे कढाए टिकटॉकन जे कढाए होटलन ते वेठो आए रात ॾींहुं मेचिन जूं ॻाल्हियूं थी हयात कर साहबा के वाद मिलंदी समूरा जो अल्लाह जो कुरान पढ़ंदा रब जो जिक्र कंदा तॾहिं त रब कुरान में चयो फज़कुरूनी अज़कुरुकुम तहां मुंहिंजो जिक्र कयो मां तहां जो जिक्र कया तहां माण्हुनि में याद कयो मां मलाइकन में याद कया तव्हां फर्श ते याद कयो मां अर्श ते याद कया तव्हां सुख में याद कयो मां रब दुख में याद कया
साईं दुख में कियां याद करें जॾहिं सकरात लगी मारे कंदे सकरात लगी ज़ुबान तारुआ सां लगी आई अर्श वारो चवंदो आहे को जेको इनखे खाराए पीआरे अल्लाह सकरात लगी साव जी निर्गुट में फासंदी हुई कंहिंजो वसु न हलंदो हर को पियो निहारींदी फरमाए तो वैज़ा बलगतिल हुल्कूम व अंतुम हीना इज़िन तंज़ुरून जड़ी साव जी निर्गुट में फादो हर को निहारींदो वसु कंहिंजो न हलंदो बच्चा चवंदा अबो वञण वारो आ घरवारी चवंदी मुड़ुस मुंहिंजो वञण वारो आ ॿाहिर चवंदा अधो वञण वारो आ दोस्त चवंदा हे प्यारो दोस्त जेको असां सां कचहरियूं कंदो वञण वारो आ इन्हीअ टाइम ते हर को पियो निहारींदो वसु कंहिंजो न हलंदो पर जेके मांखे यादि कंदा उन्हीअ टाइम ते ज़ुबान खोले छॾींदोमान ज़ुबान ते कलमो नसीब कंदोमान ख़ात्मो ईमान सां थी वेंदुनि इहे क़बर में पुॼंदा वेंदा क़बर बिश्त जो बाग़ बणिजी वेंदा ॾाढा नथो करे सुभान अल्लाह थकल आए ॻाल्हियूं न कंदो आए मानन के मस्करियूं थियूं वणन हे उहो कुरान ॿुधाइण आयो आहे जेको रब रसूल सां मिलाइण आयो थी हे उहो कुरान ॿुधाइण आयो आहे जेको माखीअ खां बि मिठो आहे हे उहो कुरान ॿुधाइण आयो आहे जंहिंमें वॾी ताक़त आहे रब चयो जे मां कुरान जी करामत ज़ाहिर कयां त हज़ारनि सालनि जा मरी वियल क़बरनि मां उथी मुंहिंजे कुरान जे सचाईअ जी शाहिदी ॾियनि पर इहे कुरान जूं करामतूं मां रब पंहिंजे कब्ज़े में रखियूं आहिनि जो कुरान भी प्यारो अथसि कुरान वारा भी प्यारा अथसि जेके कुरान जे कढ लॻंदा रब जी न उन्हनि जे ज़ात ते नज़र न हुस्न ते नज़र न रंग ते नज़र न दौलत ते नज़र रब जी नज़र बाने जे दिल ते आहे इहो माॾे लड़े त माले कोई न कयां अर्ज तो कया मुबारक मौलाना हाफिज गुलाम मुस्तफा साहब के दामत बरकातुम जेको साल में 3 जलसा तो कराए एक कंदरन जे शहर में जो पंजे मदरसे में टियों नूर शाह दे ये 3 जलसा सलाम आए न जवान के मिन्नता करे दर दर ते वनी मानन के दावता दो डई अचे हेडी जमात दी अचे ये तकलीफा सही हुजूर जे उम्मत के कुरान दो बुधराए हेरे मारे कंदी जाए जलसन करायण वारन के मानू ताना दीनान मेणा दीनान ये सब गालियों परे दो कंदो अचे कुरान तो हुजूर जे उम्मत के बुधराए रब जे बानन के मन हिकड़ो को मुवैद थी वने जलसे में मुवैद थी वने ते हिकु ही अमल जो काफी शुक्र कर ये हक वारी जमात सो हक उन्हनि वटा जाते कुरान फरमाई नज़ल अलैकल किताब बिल हक वरी भी जाते तो जय सोना नबी तू जवेन कुल या अय्युहन्नास कद जाअकुमुल हक मिन रब्बिकुम फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सि वमन ज़ल्ला फइन्नमा यज़िल्लु अलैहा वमा अना अलैकुम बिवकील सदको वञा कुरान जे नाले तो
वेठान आलम वेठान गालियों करण आयो उहो कुरान बुधाण आयो जेको जबल भी डारे तो छड़े उहो कुरान बुधाण आयो जेको रब जे ज़ात वट हुज्जत कंदो आदम खां वठी असांजे नबी ताईं जेतरा नबी आया ये रब वट हुज्जत करे न सघंदा कुरान हुज्जत कंदो कुरान चवंदो मुंहिंजा रब हे मुंहिंजो परवानो आहे दुनिया निंड कंदी हे रात जो पढ़दो सूरत वाक़िया पढ़े सूरत मुल्क पढ़े सूरत सजदा पढ़े सूरत यासीन पढ़े ये सूरतूं रब सां ॻाल्हाईंदियूं ओ असांजा मिठा रब या असांखे कुरान मां कढ या असांजी शफ़ाअत क़बूल कर त हिन आशिक़ खे जन्नत में वठी वञूं रब चवंदो कुरान मां न कढंदो मां शफ़ाअत क़बूल कई मां कुरान हुज्जत करे पंहिंजे आशिक़नि खे जन्नत रे वठी कयो त हिननि जी ज़ियारत सुभान अल्लाह सुभाणे कजां थकल आहियां ज़ियारत कई नबी तो फरमाए इनाम टे मिलंदई टे हिकु तुझी नजर पई कुरान ते सालन जी कावड़ तो रब हटाई ॿियो तुझी नजर कुरान ते पई रब तो कावड़ हटाए रहम जे नजर सां तो निहारई रब तो तोड़े निहारई कुरान जे करे हाणे तंहिंजी माना तुझी नजर कुरान ते रब जी नजर तो ॿियो छा खपई रब जे रहम जे नजर सां निहारई टियों चओ ज़ियारत भी इबादत में दो लिखड़ा वई सदको अञा मां कुरान जे नाले तो हे ॻाल्हाइण वारो किताब आहे हुजे को जेको इन खां हवाल वठे कुरान अल्लाह जी अमानत आहे आसमान तूं खण बार कुरान जो ज़मीन जबल पहाड़ इनकार कयूं इन्ना अरज़ना अमानत अला समावात ॾाढा चओ सुभान अल्लाह वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनाहा वाशफक़न मिनहा वहमलहल इंसान कुरान अल्लाह जी अमानत मारे तक आसमान के जमीन के आशिक़ जे असां बार खणी न सघंदासीं फ़अबैन इनकार कयूं पहाड़ो तव्हां खणो जे पुरज़ा पुरज़ा थी वेंदासीं कुरान जो बार असांजे नबीअ खयो आहे सदको वञासि जेको मके में पियो कुरान पढ़े त मके जा मुशरिक काफ़िर पिया चवनि कुरान न पढ़ मट कर कुरान में हुज़ूर चयो ओ मके वारो लॾाईंदव लॾे वेंदुमि दुख ॾींदव दुख मां झोलीअ पाए झलींदुमि पर दर दर ते मां मोहम्मद कुरान ॿुधाईंदुमि मोकिलियो ई मांखे रब कुरान जे लाइ जई मट कर जई मट कीअं कयां ईत बि कुरान गैर हाज़ा सुभान अल्लाह कर थकल आए गैर हाज़ा औ बदलो नबी देंगे ब्याजन तब्दीली आन कुछ असां दे तू सुर असां तो दे सुराऊं जेड़ो ही तो सा कोने मारे तक बगालियूं काफर नबी देंगे मनींदा हिकु चौंदा तू सच्चारो आए ॿियो चवंदा तूं अमानतदार आहीं अबू जहल खे हिकिड़े दफ़े अकेलाई में हिकिड़े माण्हूअ चयो अबू जहल हे छा थो करे मोहम्मद मुस्तफ़ा खे छो थो तकलीफ़ आणे छा थियो आहे तोखे हुज़ूर तोखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे ॾिठई उत्तर निहारई कोई नज़र न आयो ॾखिण निहारई कोई नज़र न आयो ओभर निहारई ओलह निहारई कोई नज़र न आयो छा थो चवेसि अबू जहल तो ओ पुछण वारा सारे मक्के जी जमीन
कुंड कुर्श मां घुमिया पर मोहम्मद करीम जेड़ो सच्चार मां अबू जहल जे अख ॾिठो ई नाहे। मज़ो तदिया जड़ी दुश्मन मुझे नबी के मनन पिया पर पो कलमो छो न पिया पढ़न। हिदायत रब जे हथ में आ, जिद्दी के इदाद न थींदी आ। हुजूर के जे मट कर कुरान में नबी से जो मुझा रब हे चवंदा मट कर कुरान में के हिया चवेन कुल मा यकून ली अन उबद्दिलहु मिन तिलकाई नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा युहा इलैया। कुरान बुधाइंदो माए जेको कब्र में कम अचई नबी जो फरमान होडो हुजूर शफाअत करई हेडो नबी शफाअत करई। अठई दर जन्नत जा नूर शाह जे जलसे में अचण वाला रब खोले दींदी। रब तो सा लेखो ही न कंदो हेडो कुरान शफाअत कंदो हेडो सोनो मोहम्मद करीम चवेन त मां मट कीअं कयां जेको मारे वही खणी ईंदो आ उन खां सवाइ मां ॿिए जी ताबेदारी न कंदो आ। ॿुध लफ़्ज़ कुरान जा इन अत्तबिउ इल्ला मा युहा इलैया इन्नी अखाफु इन असैत रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम। मां उन जो बानो थी किए मां कुरान में कट गया मां उन अल्लाह जे वडे ॾींहं जे अज़ाब कोन ॾियां तो मके वारो भली मांखे दुख ॾियो मांखे रब मोकिलियो इन करे आ अन अतलु अल कुरान मांखे त मोकिलियो इन करे तई उतलु मा उही इलैक मिनल किताब वाकिम सलात ओ मुझा सोना नबी आहे नबियन जो सरदार आहे सोहणन जो सरदार आहे यतीमन जो यार पर बकम तोखे करना पेंदा तोखे मां लक़ब ॾिना तम नाला त असांजे नबी जा ज़ाती फरशद मोहम्मद अरशद अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना सारा हकंदर होडो ताहा जो लक़ब ॾिनई यासीन जो लक़ब ॾिनई मुज़म्मिल जो लक़ब ॾिनई मुद्दसिर जो लक़ब ॾिनई रहमतुल आलमीन जो लक़ब ॾिनई खातमुन नबीन जो लक़ब ॾिनई बशीर जो लक़ब ॾिनई नज़ीर जो लक़ब ॾिनई अल्लज़ी अरसलहु बिल हक़ बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ॾाढो चओ सुभान अल्लाह छा तो पढ़ा चओ कुरान करीम कुरान हकीम कुरान अजीम कुरान अजीब जिन्हनि कुरान मुझे नबी जो ॿुधो उते जो ते गोड़ा झुकायूं एक ॿिए खे जिन सॾु करे पिया चवनि जिन्हनि उते जो ते ईमान आंदो सॾु करे पिया चवनि अजीबू दाई अल्लाह हिन जवान जा सॾ त ॿुधो जेको रब ॾे थो सॾे हुजूर मारे कंदे बे त शेर बुधाए मानुन के रब दे जिन्हन के न सडियो नबी जिन्हन मानुन के कुरान बुधाए रब दे सडियो माके रब मोकिलियो ई कुरान मजीद जे करे अन अतलु अल कुरान माके त मोकिलियो ई कुरान जे करे थे यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन कबल लफी ज़लालिम मुबीन। हुजूर कुरान पढ़ो कटल कल्ब मानुन जा रोशन थिया
कारियूं दिलियूं मानुनि जूं पाक थी वयूं नबी के पिया चवनि मट कर कुरान में हुजूर चयो मां मट न कंदुसि मूंखे रब मोकिलियो ई कुरान जे लाइ नबी संगे आख़िर कुरान जे करे लॾायूं ॿुधो नूर शाह जे जलसे में अचण वारो अबे ॾाॾे जो शहर छॾायूं हुजूर चयो मके वारो अबे ॾाॾे जो शहर छॾींदुसि पर मां मोहम्मद दर दर ते वञी कुरान ॿुधाई ॾाढा चओ सुभान अल्लाह सदको वञा कुरान जे नाले तो कुरान ॿुधाईंदुसि आख़िर मके मां नबी लॾे थो कन खोल रोई निकता नबी मके मां अबे ॾाॾे जो शहर हुजूर चयो रब मूंखे मको प्यारो थी पर जंहिं शहर में रहां मूंखे उन्हीं शहर में रहा जेको तोखे प्यारो आ मको नबी संगे प्यारो मदीनो अल्लाह के प्यारो अल्लाह चल ॾेखारई ये ॿई मुल्क आमीन नथो चए हिते ट्रक खंड जी अचे ट्रुक दो वेंदे जुती हथ न ईंदई त बाच को छॾाया पर घर कान भी को वतियूं ईंदे त कुराड़ो भी पर ॿियो बाच को कुराड़ो भी खणे ॿ बाच का त हुजनि खंड एॾी मिठी नथी जेॾो कुरान मिठो आहे हिन जे करे नबी रोई निकितो आहे मके मां पुट रोए अबो पर जाए धीअ रोए अम्मा पर जाए मुरीद रोए मुर्शिद पर जाए शागिर्द रोए उस्ताद पर जाए अरबी मोहम्मद रोए रब तो पर जाए जिब्रील ये आयत खणी वञो कुरान जी मुझे नबी दे त मुझे मोहम्मद जी मुंह जलाए इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान लरादुक इला माद जे रब जे ज़ात तो ते कुरान नाज़िल कयो आ वो तो सा वायदो तो करे हाली हलियो वञो वरी तो मां मोहम्मद के माग मोटाईंदुसि उहो वक्त आयो जो मको फतह थियो आ इन्ना फतहना लक फतहम मुबीना ये आयत नाज़िल थी कुरान जी हुजूर ॾाढो खुश थियान हेरे मारे कंदी जाए रब त सचो आ पर रब जा वायदा भी सच्चा हुजूर सां वायदो कयईं पूरो कयईं माई मरियम सां वायदो कयईं बिना बुर्स जे बच्चो ॾिनो त मां हिन पीके वारे ते इशारो करणु तुंहिंजो कमु इन खां ॻाल्हाए तुंहिंजी दामन आज़ाद कराइणु मुंहिंजो कमु वारस था चवनि हे ॿार काॾां वांदी चए थी रब मरी वञा काल थिया लईतनी मितु क़ब्ल हाज़ा वकुंतु नसियम मनसिया हेड़े बार जमण खां अगे ही मरी वञा अर्श वारो तो जे मरियम घबरा न मां जो आया बच्चो भी मां ॾिनो त मां मदद भी मां कनो मां हाणे तूं हिननि सां न ॻाल्हा हिननि खे चओ त मूंखे रोज़ो आहे हिन पींगे वारे ॾे इशारो कर को खाइण जो को रोज़ो रखे मारे तक खाइण जो पीअण जो त न खाईंदुसि मानी भी पानी भी न पीनुम शरबत भी न पीनुम मरियम तू चओ त मूंखे ॻाल्हाइण जो रोज़ो ये इशारो कयईं फाशारत इलही यो पींगे में पियो अथव पुछोसि त काॾां आयो आहे इशारो कंदी वई रब चयो थी सा पैगंबर ओ पींगे वारा जवान वॾो वाज़ न कजांइ नंढड़ो वाज़ कर टिन जुमलनि वारो वाज़ तूं कर त तुझे अम्मा जी दामन आज़ाद मां करायां इशारो कयईं इशारो कंदी वई फाशारत इलही हेॾां पींगे में जवान ॻाल्हाए थो रब जे हुकुम सां हिकिड़ा पिया चवनि मरियम अल्लाह जी ज़ाल आहे ईसा रब जो पुटु आहे ॿिया पिया चवनि बदिरा नमूने सां ॿार आंदो अथई जॾहिं नंढड़े ॿार ॻाल्हायो फ़ैसिलो ज़ाहिर थी पियो चए पियो काल इन्नी
अब्दुल्लाह के तो इब्नुल्लाह नाया अब्दुल्लाह आया मां रब जो पुत्र नाया मां अल्लाह जो बानो आ मांखे किताब दिनो दई मांखे किताब दिनो दई जे मां बदरा नमूने सा जा त मांखे नबी न बनाया मांखे किताब भी दिनो दई नबी भी बनायो दई रब जे मरियम दे हाल साईं थोड़ा करे छजे बच्चे को गालराई दामन मुंजी आजाद कराए छजे बियो कुछ खपई के पानी को ने पीण ला अकेली ही मट पानी जो देसा यो खपे त बियो दिया के न नहरियों पानी जो वहाए दिनियो मास नहर वहाए दिनी मास फनादा सुभान अल्लाह तकर थकल आए मां कुराड़ो दाहां तो क्या तुझा चप्पन था चोड़न फनादा मिन तहतिहा अल्लाह तहज़नी कद जाला रब्बुकी तहतकी सरिया नहर पानी जी वहाए दिनी माज पी भला खावा जा बुखी भी आया के सुकल थोड़ो खजिया जो दिसेंदी लोडो तूंदे त खार का मां केरिया के सुकल बुंडा छड़ई भी नाए फरो भी नाए बुरकू भी नाए मरम जे सुकल बुंडा छड़ई नाए फरो नाए बुरकू नाए द मादाया हाने लोडो जण तुजो कम वहुजी इलैकी बिजिन नखला तुसाकिद अलैक रुतबन जनिया लोडो जण तुजो कम पकला ताजियूं असीलियूं केरे तो के खारायण मां रब जे ज़ात जो कम रब त सचो आ रब जा वायदा भी सच्चा मूसा जे मां सां वायदो कई बच्चो दिनो दवाए हिन के खीर पियार वाह वाहिना इला उम्मी मूसा अन अर्जी फैजा खिफ्ते अलई फअलकी फिल यम वला तखाफी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैक वजाइलू मिनल मुरसलीन दाढ़ां सुभान अल्लाह ॻाल्हियूं नथी क़ुरान टियों ॾींहुं सांगण खां परे हिकिड़े चयो त कुराड़ो आहे धिके ते किरे थो ही कहिड़ो वाइदो कंदो ओ मौली यासीन चन्नई खे ॾियो मजो सदा इहो करे उहो बि पंहिंजो आहे मां मोटी वेंदुसि पोइते जंहिंदा विहारियोसि 2 कलाक 8 मिंट क़ुरान पढ़ियमि हुन फ़र्क़े जा माण्हू आया सुवाल जवाब करण जॾहिं क़ुरान ॿुधूं झुकी वेही रहिया हथनि खे चुमियूं पिया ॾियनि तो मौलाना वाह जो कुरान बुधायो थी नबी जो शान मजो मां टको भी न ला तगारी ते भी न को भी हारे मजदूरी ते भी न भी हारे यो सजो कमाल है न कुरान जो जिंबड़ो कुरान के इज्जत वधे बुजुर्गन जी इज्जत वलियन जी इज्जत मदरसन वारन जी इज्जत मुवाहिदन जी इज्जत मोमिनन जी इज्जत छाजे करया जो कुरान जे करया कुरान पारसा लोग के पारस लगे डंगी सोन बनाए जेके कुरान जो रंग लगे उनके कुरान जन्नती बनाई छड़ींदो आ दुआ है अल्लाह ताला मौलाना सुरी आयो मां समझो बुजुर्ग भी बैठो आ साईं जन के विहाण भी मुनासिब मां नथो समझा हाँ ये वड़ा न सांजा अल्लाह ताला मुझे गालायन कबूल करे खल्क भी हाने आई आ अबूड़े चंद मानू आ कुरान छिके आयो आ छो तो कुरान रहमत जो खजानो आ मुबारक दवा जलसन में इंदा क्यों ईमान पंजो ताजो करे वेंदा क्यों घर मोटी वेंदा रहमत वेठा हो भी रहमत थी वसे इंशाअल्लाह कुरान जे करे घरन में बच्चन में रिज़्क में बरकत पेजी वेंदी कुरान जे करे आयल अज़ाब रब टारे छड़ींदो मूसा जी मां सां भी जेको वायदो के पूरो के खीर पियार के दरिया थो वहे इन में अल्लाह चेस मूसा जी मां नथी दिल जले कोई दरिया थो वही इन में मुझे हवाले करे अण तारो आ बुढ़ी वेंदो
जे गणती न कर बच्चो तुझो आ रसूल नबी मुंहिंजो आ मां तारींदो तारींदो तुझे दर जे अंदरों आणे ॾींदो मां घबरा न तुझो बच्चो तोखे एॾो प्यारो न आहे जेॾो मां रब खे प्यारो आ। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।